मुंहिंजो नालो पूजा आहे। मां क्राइस्ट मॉडल स्कूल में पढ़ंदो आहियां। मां तव्हांजे अॻियां हिकु बैत पेश करे आयो आहियां। बैत जो नालो आहे बांदरमल जी चटी पुराणी। बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। जॾहिं बि करे वसकारा छुटनि छुटीअ मां दान सकारा। खीरे पुसे पाणी पाणी बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। जॾहिं थी वतो उसका व्याकुल चवे छटी ते बांदरमल को थिए हुनारे में बि साई। बांदरमल जी चटी पुराणी चैन ते आहे कारी। बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। कुले रखी बंदूक पढ़ाई पुछंदो आहे कोत वधाई। कुले रखी बंदूक पढ़ाई पुछंदो आहे कोत वधाई। फेंके वई घर जी रानी बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। धरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। जॾहिं बि करे वसकारा छुटनि छुटीअ मां दान सकारा। खीरे पुसे पाणी पाणी बांदरमल जी चटी पुराणी चैन वधनि ते आहे कारी। बांदरमल जी चटी पुराणी